प्यारा शागिर्दो, थर एजुकेशन यूट्यूब चैनल में भलीकार आऊं कृष्ण परमार। अॻी वीडियो में असां सिंधी ॿिए किताब जो सबक 12 पढ़ियोसीं। अॼु असां हिन सबक की मश्क कंदासीं। अचो त मश्क करियूं। हिन मश्क जा टे आहिनि। नंबर 1, हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ सवाल है, हज़रत अली करमल्लाहु वजहु पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि वसल्लम जो छा थींदो हो? हिन जो जवाब आहे हज़रत अली करमल्लाहु वजहु पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि वसल्लम जो सॻो सौटु हो। बे सवाल है, हज़रत अली करमल्लाहु वजहु जे वालिद जो नालो छा हो? हिन जो जवाब है हज़रत अली करमल्लाहु वजहु जे वालिद जो नालो हज़रत अबू तालिब हो। जीम सवाल है, हज़रत अली करमल्लाहु वजहु जी रहणी कहाणी कीअं हुई? हिन जो जवाब है हज़रत अली करमल्लाहु वजहु जी रहणी कहाणी सादी हूंदी हुई। दाल सवाल है, हज़रत अली करमल्लाहु वजहु जे इल्म जे बारे में नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि वसल्लम जो छा फरमान आहे? हिन जो जवाब है हज़रत अली करमल्लाहु वजहु जे इल्म जे बारे में नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि वसल्लम जो फरमान आहे त आऊं इल्म जो शहर आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। हिन मश्क जो ॿियो हिसो आहे, हेठिन लफ़्ज़नि जी माना लिखो। ही हिन पासे लफ़्ज़ ॾिना पिया आहिनि। लफ़्ज़नि जे साम्हूं माना जा खाना आहिनि ऐं हिन लफ़्ज़नि जी असां हिननि खाननि में माना लिखंदासीं। अचो त लिखो। रहमदिल माने बाज़ारो, आलिम माने इल्म वारो, असदुल्ला माने अल्लाह जो शींहुं, बहादुर माने दिलेर, आदिल माने इंसाफ़ कंदड़, नंढपण माने ॿारोतण। हिन मश्क जो टियों हिसो आहे, लीक जे ज़रिए ॾिनल लफ़्ज़नि खे उबतड़ लफ़्ज़ सां मिलायो। जीअं ही सखी जो उबतड़ लफ़्ज़ आहे कंजूस, मिलायल आहे, तीअं आलिम जो उबतड़ लफ़्ज़ थींदो जाहिल, मिलाईंदासीं। बहादुर जो थींदो बुज़दिल, मिलाईंदासीं। नवां जो पुराणा, मिलाईंदासीं। अमीर जो ग़रीब, मिलाईंदासीं। प्यारा शागिर्दो, अॼु असां सिंधी ॿियो किताब जे सबक 12 जी मश्क कई आहे। ईंदड़ वीडियो में असां सबक 13 पढ़ंदासीं। अॼु जी मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।